सेनेट में आम चूंडू मुलतवी करण जो ठारा अक्सरियत राय से मंजूर। सुदसमा वारे निगरान वफाकी वजीर मुर्तजा सोलंकी मुस्लिम लीग नून के अफरानुल्लाह तरफा मुखालफत। ठारा की मंजूरी वक्त ऐवान में रुगो 13 सेनेटरन की शिरकत। सेनेटर दिलावर खान तरफा पेश कर ठारा में मौक़िफ़ अख्तियार कियो वियो आहे त बलोचिस्तान ऐं केपी में अमन अमान जी सिरिती हाल ख़राब आहे। मौलाना फजल रहमान, मोहसन दावड़ ऐं ॿियनि ते दहशतगर्दनि जा हमला थी चुका आहिनि। एमन वली खान ऐं ॿियनि केतिरनि अॻवाननि खे सिक्योरिटी ख़दशा आहिनि। इलेक्शन कमीशन 8 फरवरी ते रिथियल आम चूंडुनि जो शेड्यूल मुअतल करे। वॾनि सियासी पार्टियुनि जे मेंबरनि जो चूंड मुलतवी करण जे ठारा ते सेनेट में गैर ज़िम्मेवारानो गैर संजीदा रवैयो वाइखो। एतराज़ कंदड़ मेंबर ऐवान जी कार्रवाई जो हिस्सो रहिया। सेनेटर कदा बाबर अब्दुल कादिर नसीबुल्लाह बाज़ई, मंजूर काकड़, सेनेटर प्रिंस उमर अहमद जई, अहमद खान, दिलावर खान, हिलाल रहमान के इजलास में शिरकत। सेनेटर हिदायतुल्लाह, कामरान अली आगा, समीना जहरा, सना जमाली, अफगानुल्लाह भी कार्रवाई में शरीक। सेनेटर बहरमन तंगी गरतीब सिंह भी ऐवान की कार्रवाई में मौजूद रहो। अण पूरो कोरम बावजूद कंहिं भी मेंबर कोरम की निशानदेही न कई। पीपल्स पार्टी तरफा आम चूंडू मुलतवी करण बाबत सेनेट ठारा की मुखालफत। आम चूंडू हर सूरत में थींदी। बिलावल भुट्टो ज़रदारी, पीपल्स पार्टी सेनेट ठारा की हिमायत न कई आहे। चूंडू वक्त ते थियण घुर्जनि। कुछ सेनेटरन की मौजूदगी में पेश कयल ठारा की का हैसियत न आहे। पीपी बिलावल भुट्टो ज़रदारी के वज़ीर आज़म जो उम्मीदवार नामज़द कयो। शेरी रहमान आम चूंडुनि खां भॼण सां मुल्क बहरान जो शिकार थी सघे थो। वॾनि सियासी पार्टियुनि जी गैर मौजूदगी दौरान ठारा पेश करण जो को जवाज़ी नाहे। कोरम पूरो न हुअण सां ठारा के ऐवान की राय करार नथो ॾेई सघे। खुशी शाह, सेनेट चेयरमैन आउट ऑफ टर्न ठारा की इजाज़त ॾेई चूंडू मुलतवी करण की साज़िश में मदद कई। सेनेट चेयरमैन कोरम पूरो न हुअण बावजूद ठारा की इजाज़त ॾेई जमहूरियत ख़िलाफ़ पंहिंजी नियत ज़ाहिर कई। निसार खोड़ो। पीपी सेनेटर बेरामन तंगी के शोकास नोटिस जारी करे छड़ियो। शोकास नोटिस में मौक़िफ़ अख्तियार कियो वियो आहे त बेरामन तंगी पार्टी क़यादत ऐं पॉलिसी जी भञकड़ी कई। वाज़े कयो त छो ठारा जी हिमायत ऐं तक़रीर कई। पीपी 8 फरवरी ते आम चूंडू कराइण लाइ पुरज़म आहे। तहरीक इंसाफ चूंडू मुलतवी करण बाबत ठारा के रद्द करे छड़ियो। बैरिस्टर गौहर खान जो चवण आहे त सेनेट ठारा चूंडू मुलतवी करण की साज़िश ऐं जमहूरियत ते हमलो आहे। अवाम ऐं चूंडुनि खां ड्रिनल अंसरनि सेनेट जी तक़दुस जी लाताड़ कई। 90 ॾींहनि अंदर आम चूंडू कराइण इलेक्शन कमीशन ऐं निगरान हुकूमत की ज़िम्मेवारी आहे। आम चूंडुनि में देर की कोशिश क़बूल न कई वेंदी। सुदसमा वारे निगरान वफाकी वजीर मुर्तजा सोलंकी चयो आहे त आम चूंडू मुलतवी करण जा अख्तियार रुगो इलेक्शन कमीशन वटि आहिनि। अञा ताईं कंहिं हल्के तरफ़ा वाज़े पैगाम न ॾिनो वियो आहे। आम चूंडू न थींदियूं। निगरान हुकूमत आईनी इदारे जे कम में मुदाख़लत नथी करे सघे। सेनेट ठारा में पेश कयल मसला हक़ीक़ी आहिनि। आम चूंडुनि दौरान सिक्योरिटी फराहम करण हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। इस्लामाबाद में फायरिंग। सुन्नी उलमा काउंसिल पाकिस्तान जो मरकजी डिप्टी सेक्रेटरी जनरल मौलाना मसूदुर रहमान उस्मानी कतल। पुलिस से कानून लागू कंदड़ एहलकारनि तरफां जवाबदारनि की गिरफ्तारी लाइ इलाइक़े की नाकाबंदी।
पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान मुश्किल मुआशी हालतुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मुस्लिम लीग नून ऐं तहरीक इंसाफ़ खे पंजाब ते मड़ियो वियो। हिक ई पार्टी 3 नस्लनि खां पंजाब जी नुमाइंदगी करे रही आहे। पीपल्स पार्टी खे गारगंद नफ़रत जी सियासत ते यकीन नाहे। इक़्तिदार में अची मुलाज़िमनि जी पघारुनि में ॿीण ते इज़ाफ़ो कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट तरफ़ां ताहियात नाअहलीअ बाबति केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो आहे त बुनियादी आइनी हक़नि ऐं तारीख़ खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। मुल्क खे तबाह करण जी सज़ा 5 साल नामज़दगी काग़ज़नि में मामूली ग़लती ते सज़ा ताहियात आहे। रुगो हिकु जनरल नाअहलीअ जी शिक शामिल कई त सभु पाबंद थी विया आहिनि। हू अञा ताईं आइनी शिक जी लैंग्वेज में फाथल आहिनि। छा दुनिया जे कंहिं मुल्क में अहिड़े क़िस्म जी सख़्त टेस्ट थींदी आहे? सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले ज़रिए तशरीह कई आइन न लिखियो आहे त नाअहलीअ जो मुदो छा हूंदो। अदालती फ़ैसिले ज़रिए तइ कयो वियो आहे त मुदो छा हूंदो। समूरो मुल्क 5 सालनि जी नाअहलीअ जे कानून मां ख़ुशि आहे। आइन वकीलनि लाइ न पर अवाम लाइ आहे। आइन खे एतिरो ॾुखियो न कयो वञे जो माण्हुनि जो एतमाद ई खजी वञे। नाणे वारे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार जो चवणु आहे त सूबनि वटि वफ़ाक़ खां वधीक वसीला आहिनि। माण्हू वज़ीर आज़म थियण बदिरां वॾे सूबे जो वॾो वज़ीर थियणु पसंदि पिया कनि। वसीला हुअण बावजूदि सूबा सिहत ऐं तालीम जे शोबे ते घटि ध्यानु ॾेई रहिया आहिनि। तहरीक इंसाफ़ अॻवान शाह महमूद कुरैशी ज़ैन कुरैशी उमरकोट मां चूंड विहण जी इजाज़त मिली वई। इलेक्शन ट्रिब्यूनल हलीम आदिल शेख खे बि चूंड विहण जी इजाज़त ॾेई छॾी। केपी जे इलाइक़े टोंक में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन ब दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त ॻुझे इत्तला ते ऑपरेशन दौरान इंतिहाई घुर्बल दहशतगर्द गुल यूसुफ समेत ब दहशतगर्द मारिजी विया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। थधि में वाद जैकबाबाद दादू नौशेरे फिरोज़ कश्मीर गौसपुर ऐं मियां साहब में वस्कारो ठरी मीरवा गढ़ी खेरो करीम बख्श खोसो टंडो रहीम खान ऐं मुबारकपुर भरिसां मटियारी सिकंदराबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में कोहीड़ो। माण्हू घरनि ताईं महदूद। मुल्क जे पहिरें चूंडियल वज़ीर आज़म क़ाइद अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो 96वीं सालगिरह मल्हाई वई। मुख़्तलिफ़ शहरनि में सालगिरह तक़रीबूं केक काटे विया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त क़ाइद अवाम पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो बुनियाद रखी अवाम खे शऊर ऐं इज़त सां जीअण जो सबक़ सेखारियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिकु फ़र्द हिकु पार्टी जो लीडर न पर हिकु नज़रियो तहरीक रहनुमाई कंदड़ शख़्सियत आहे। आइन ऐं एटमी प्रोग्राम क़ाइदे अवाम जा तोहफ़ा आहिनि। गज़ा ते इसराइली फ़ौज जी बमबारी जो सिलसिलो बरक़रार। वधीक 120 फ़लस्तीनी शहीद। अल क़ासिम ब्रिगेड जे विढ़ाकनि जा गज़ा सिटी में इसराइली टैंकुनि ते इलियासिन रॉकेटनि सां हमला। इमारतुनि में मोर्चाबंद इसराइली फ़ौजियुनि खे बारूदी मवाद ऐं मशीन गन सां निशानो बणायो वियो। कराची जे इलाइक़े इब्राहिम हैदरीअ में पीरसन औरत पंहिंजी न्याणीअ समेत क़तल हथियारबंदनि घर में घिड़ी गोलियूं हणी 20 सालनि जी नारी रीमा इसनस मां मुमताज़ खातून खे क़तल करे छॾियो। हैदराबाद में घर ते कब्ज़े ख़िलाफ़ मुज़ाहिरो कंदड़ औरत SHO खे चमाट हणी कढी। मुज़ाहिरे दौरान SHO खे चमाट हणंदड़ औरत मुड़ुस समेत गिरफ़्तार। मीरपुर माथेलो भरिसां नौजवान मथे में धक हणी बेदर्दीअ सां क़तल। ॻोठ बहाउद्दीन पिताफ़ी में ज़ैनुल आबिदीन पिताफ़ी जो घर मां लाश। लाड़काणे में भतो न ॾियण तां क़तल थियल दुकानदार जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। लाश रखी धरणो अॻवान जो चवणु आहे त बदमनीअ सबबि शहरी पाण खे गैर महफ़ूज़ समझी रहिया आहिनि। दुकानदार खे भतो न ॾियण ते बेदर्दीअ सां क़तल कयो वियो आहे।
सखर बरसात चोरी दौरान मज़ामत करण ते हिकु भाउ क़तल, ॿियो बरणी गौसपुर जे कचेवार इलाइक़े में मुबैना पुलिस मुक़ाबलो रुपोश ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। उबावड़े मां अगवा थियल प्राइमरी उस्ताद जी बाज़ियाबी लाइ वारसनि शहरनि जी एहतिजाजी रैली धरणो अॻवान जो चवणु आहे त हथियारबंदनि अब्दुल गफूर पंवर जी बाज़ियाबी लाइ भुंग तलब कयो आहे। बदमनीअ सबब इलाइक़े में को बि माण्हू महफ़ूज़ न आहे। तंगवाणी में अगवा थियल पंजाब वासी 3 ॼणा बाज़ियाब। पुलिस जो चवणु आहे त रियाज़ अहमद रफ़ीक ज़ाहिद खे कचेवार इलाइक़े में बाज़ियाब करायो वियो आहे। फैज़गंज में कोट लालू पुलिस के खिलाफ गोठाणन जो एहतजाजी मुज़ाहिरो। मेरहान हाईवे ते धरणो। गोठाणन जो चवणु आहे त पुलिस नौजवाननि खे बेगुनाह गिरफ़्तार करे वेशाणो तशद्दुद कयो। खैबर वेझो गोठाणन जो पुलिस खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। नेशनल हाईवे ते धरणो। ट्रैफिक मुअत्तल। गोठाणन जो चवणु आहे त सेखार थाणे जी पुलिस नौजवान खे मंशियात जे कूड़े केस में गिरफ़्तार कयो आहे। बेगुनाह गिरफ़्तार नौजवान के आज़ाद करे पुलिस के एहलकारन खिलाफ कार्रवाई कई वञे। शिकारपुर में पुलिस जी ज़ियादतियुनि खिलाफ ट्रांसपोर्टन जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त पुलिस ईरानी तेल रखण जे इल्ज़ाम हेठि 2 मज़दार ड्राइवरनि खे गिरफ़्तार कयो आहे। रिश्वत ॾियण खां इनकार करण ते पुलिस ड्राइवरनि खे अजायो तंग करे रही आहे। जेकाबाद में नौकरियों सहूलतूं न मिलण खिलाफ गूंगन ऐं बोड़न जो एहतजाजी मुज़ाहिरो। संदन चवणु आहे त हुकूमत गूंगन ऐं बोड़न खे नौकरियुनि में नज़रअंदाज करे रही आहे। मख़सूस स्कूलनि में मुक़रर उस्तादनि तरबियत ॾियण जी उन्हनि में सलाहियत ई न आहे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में रोड हादसनि के नतीजे में 7 ॼणा फौत। सांगी मोड़ वेझो कोच कल्टी थियण सबब 3 मुसाफ़िर फौत ऐं 10 खां वधीक ज़ख़्मी। टंडे मोहम्मद खान रोड ते ॼञ सां भरियल ट्रक कल्टी 2 ॼणा हयाती विञाया वेठा। पाकिस्तान के ऑस्ट्रेलिया में व्हाइट वॉश जो खतरो। सिडनी टेस्ट में ऑस्ट्रेलिया की टीम पहिरीं इनिंग्स में 299 रन्सुनि ते आउट। आमिर जमाल जूं 6 विकेटूं। क़ौमी क्रिकेट टीम जूं ॿी इनिंग्स में 7 विकेटुनि जे नुक़सान ते 8 रन्सूं रुगो 82 रन्सुनि जी सरसे। ओपनर मिडल ऑर्डर हिकु दफ़ो ॿीहर मुकमल तौर ते नाकाम।